अस्सलाम वालेकुम। फ़कीर सिकंदर अली अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, हिन महिल असां माना इन हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी ॻाल्हि ॿुधाइण तव्हांखे था चाहियूं जंहिंमें असां चऊं था त अमुन रहे ऐं भाइपी अमुन भाइपी ऐं माना हिन धरती ते माना ख़ुशहाली हुजे ऐं नफ़रतूं ख़तमु थियनि। त असां हिकु मौज़ू उन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। त असां उहो मौज़ू इहो आहे त कंहिंजे बि दीन धर्म ते न ॻाल्हायो वञे, कंहिंजे बि मज़हबी ॻाल्हि ते न ॻाल्हायो वञे, मज़हबी छेड़छाड़ न कयो वञे, माज़ी खे जे ते ॻाल्हि न ॻाल्हाइजे, माज़ी ते न ॻाल्हाइजे। घणो क़दुरु इहा ॻाल्हि माण्हू सोचे रखे त माज़ी ते न ॻाल्हाइजे। सो मां इन लेवल सां तव्हांजे आॾो माना हिन महिल ॻाल्हि रखंदुसि। दोस्तो, कंहिं बि फ़िरके जो, कहिड़े बि मज़हब, कहिड़े बि रंग, कहिड़े बि नस्ल, कहिड़ो बि पोप, पिंडत, पादरी या कहिड़ो बि माना हुजे, उन कंहिं बि मज़हबी पेशवा, रहबर, नबी या रसूल या पेशवा या कंहिंखे बि न ॻाल्हायो वञे, कंहिंजे बि माना उन ते जरह न कयो वञे, कंहिं ते बि न ॻाल्हायो वञे। ऐं माना हर कंहिं सां मोहबत ऐं प्यार वंड वंडिजे ऐं मोहबत ऐं प्यार कजे ऐं कंहिं सां बि नफ़रत न कजे। छो त उन ते मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर हिकु क़ौम लाइ नबी मोकिलियो वियो। इन सॼे दुनिया जे ॻोल्हे ते, काइनात ते को बि अहिड़ी क़ौम न रहिजी वई आहे जंहिं वटि को बि नबी न पहुतो हुजे। ऐं उन्हनि सभिनि वटि उन्हनि नबियुनि जो पैगाम, अल्लाह जे वही वारो पैगाम मां का न का शइ हिन महिल ताईं मौजूदु आहे। उन्हनि वटि उहा शयूं मौजूदु आहिनि। भली असांजे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खणी नथा मञनि, कलमो नथा पढ़नि, मगर ॿियनि नबियुनि जो जेके नबी अॻु में आया उन्हनि जो उन रबूबियत वारे प्रोग्राम मां का न का प्रोग्राम जी ॻाल्हि हर हिकु वटि उहा मौजूदु आहे। हिन महिल ताईं उहा उन्हनि वटि मौजूदु आहे। उन लेवल सां मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुसि। अल्लाह जे तरफ़ां जेको वही जे तरफ़ां जेका बि ॻाल्हि उन्हनि वटि आहे उहा अॼु तव्हांजे आॾो मां कोशिशि कंदुसि तव्हांजे आॾो रखां। दोस्तो, जीअं अंग्रेज़ वटि ॿ ॻाल्हियूं मौजूदु आहिनि, इस्लाम जूं ॿ ॻाल्हियूं मौजूदु आहिनि। उन करे हू उन्हनि ते अमल कनि था, हू कामयाबु आहिनि। उहे हिकु इहो त हू कूड़ न ॻाल्हाईंदा आहिनि। ॿी ॻाल्हि इहो त हू अंग्रेज़ चोरी न कंदो आहे। ॿ शयूं इहे इस्लाम जूं आहिनि जेके अंग्रेज़ वटि मौजूदु आहिनि। दोस्तो, त हिकु त हू कूड़ न ॻाल्हाईंदा आहिनि, ॿी ॻाल्हि त हू चोरी न कंदा आहिनि। तंहिं करे हू तरक़ी में आहिनि ऐं उन तरक़ीअ जा मंज़िल माणे रहिया आहिनि। ऐं उन माना इहे ॿई ॻाल्हियूं उहे इस्लाम जूं आहिनि जेके अंग्रेज़ वटि आहिनि। उन्हनि ते हू उन्हनि ते अमल पेरा आहिनि, उन्हनि ते माना हू अमल कनि था। इन लेवल सां ॿी माना अञा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंदुनि वटि बि काफ़ी ॻाल्हियूं मौजूदु आहिनि जेके इस्लाम जूं ॻाल्हियूं आहिनि, उहे मौजूदु आहिनि। जीअं हिंदू के साह वारी शइ न खाईंदा आहिनि, तीअं असां मुस्लमाननि वटि बि जेको विलायत हासिलु करणु चाहींदो आहे, जेको चिल्लो पचाइणु चाहींदो आहे, उहे बि साह वारियूं शयूं न खाईंदो आहे। दाल या माना सब्ज़ी या माना खारकुनि ते गुज़रान कंदो आहे। जेसीं ताईं हू चिल्लो पचाए दंग कंदो आहे त हू चवंदो आहे जीअं मूं में रूहानियत ज़म थिए, मुंहिंजे दिलि में वजूद में रूहानियत समाइजे ऐं रूहानियत अचे। यानी उहा बि पहलू इस्लाम जी आहे जेका हुननि वटि मौजूदु आहे। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिंदुनि वटि त के हिंदू क़ब्रुनि में पूरींदा आहिनि। उहा ॻाल्हि बि इस्लाम जी आहे, छो त इस्लाम में पूरण माना आहे। टी ॻाल्हि मां तव्हांखे हिंदुनि वटि ॿुधाईंदो हलां त जनम में मोटण जी बि ॻाल्हि हिंदुनि वटि बि आहे, जेका इस्लाम जूं इहे ॻाल्हियूं आहिनि। छो त जनम में मोटण असां वटि बि मुस्लमाननि वटि जेके सूफ़ी माना तरीक़ो रखनि था उन्हनि वटि मौजूदु आहे ऐं क़ुर शरीफ़ में उहे आयतूं मौजूदु आहिनि। मां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको हुउसि। हाणे मां तव्हांखे ॿी ॻाल्हि अञा ॿुधाईंदो हलां त चाइना जेको आहे मुल्क, चाइना मुल्क आहे, उन वटि बि इस्लाम जी असुली जड़ चो मौजूदु आहे। हालांकि हू ख़ुदा खे न मञींदो आहे, कम्यूनिस्ट आहे। हालांकि अंग्रेज़ बि ख़ुदा खे मञींदो आहे, मगर हीउ ख़ुदा खे बि न मञींदो आहे। पोइ बि हुन वटि इस्लाम जी जेका जड़ तौरु ॻाल्हि मौजूदु आहे उहा आहे बराबरी जे निज़ाम तहत हलणु। उहा इस्लाम जी जड़ ऐं
ऐं ॿियो वापार जेको वापार जे लेवल सां हू शयूं ईजाद करे ऐं पूरे दुनिया ताईं पहुचाए थो। इहे ॿई ॻाल्हियूं उन चाइना वटि मौजूदु आहिनि जेके बराबरी जे तहत हू पंहिंजी हुकूमत हलाइनि था, हू पंहिंजो निज़ाम दस्तूर हलाइनि था। उहा बि इस्लाम जे दस्तूर ऐं निज़ाम मां हुननि वटि उहा पहलू आहे ऐं वापार वारो पहलू बि इस्लाम जो पहलू आहे। जेके शयूं ईजाद करे ऐं वापार जे तौर तहत ॿियनि मुल्कनि ताईं पहुचाइनि। जीअं या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापार कंदा हुआ बीबी खदीजतुल कुबरा जे माना जे लेवल सां, पोइ उहे शयूं खणी वञी ॿाहिरनि मुल्कनि ताईं पहुचाए विकिरो करे ॿीणो नाणो कमाईंदा। तीअं इन चाइना वटि जेको आहे इहे ॿिनि ॻाल्हियुनि ते चाइना इस्लाम जे ॿिनि ॻाल्हियुनि ते अमल कयो आहे त अॼु उहो तरक़ी याफ़्ता दौर मां गुज़री रहियो आहे। इन्हीअ ते मां ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त का शइ खपाइण सां तरक़ी न कबी आहे। जीअं असांजे पाकिस्तान में पंजाब पंहिंजा पाकिस्तान जा दरिया खपाया ऐं हिंदुस्तान खे ॾिना त उहे पैसा त हलिया विया, उहे दरिया हिंदुस्तान जे हवाले थी विया। जेकॾहिं सिंधू दरिया सिंधियुनि वारो न हुजे हा ऐं सिंधू दरिया न हुजे हा त हिन महिल पाकिस्तान जो हाल छा थिए हा। या ही जेको ॿेट खपाइण चाहिनि था त खपाइण सां तरक़ियूं न थींदियूं आहिनि दोस्तो। खपाइण सां पंहिंजा जज़ीरा या पंहिंजा ॿेट या पंहिंजूं ज़मीनूं इहे या पंहिंजा माना पाणीअ जा दरिया खपाइण सां तरक़ियूं न थींदियूं आहिनि। हे तव्हां ॾिसो पिया था, मां तव्हांजे आॾो जेको ॻाल्हि माना ही रखी आहे त छा हे चाइना बि का शइ खपाए पोइ तरक़ी कई आहे। पंहिंजो ॿेट साहिल या को पंहिंजी ज़मीन जा को माना अहिड़ा जाइदाद खपाइण वारा अणसुधरियल हूंदा आहिनि। जीअं ॾिस असां वटि हिकु कहावत आहे ऐं हिकिड़ो नमूनो आहे, को बि पंहिंजो अबे ॾाॾे जी मिल्कियत माल मिल्कियत अबो ॾाॾो पंहिंजो विरसे में छॾे वञे, को उन्हीअ खे खपाईंदो त उन्हीअ खे किरियल नज़रुनि सां ॾिठो वेंदो आहे ऐं उन्हीअ खे नाल तस्वर कयो वेंदो आहे, उन्हीअ खे अणसुधरियल तस्वर कयो वेंदो आहे। त असां पंहिंजे पाकिस्तान खे तरक़ी जेकॾहिं वठी आहियूं त हिननि निज़ाम दस्तूर ही जेको दीन दस्तूर जो जेको दस्तूर मिलियो आहे, ही जेको मूं तव्हांजे आॾो बयानु कयो आहे, इन्हनि ते अमल कयूं ऐं मन त असां तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शुमार थी वञूं। दोस्तो महिरबानी, अस्सलाम वालेकुम।